नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त दारावाहण में खबर ॾींदा हलूं त IG मोटरवे डॉक्टर सैयद कलीम इमाम, एडिशनल IG मोटरवे साउथ रीजन डॉक्टर आफ्ताब अहमद पठान जी ख़सूसी हिदायतुनि ते SSP मोटरवे सक्कर गुलाम सरवर भाईयो जी निगरानी हेठि खैरपुर बाईपास ते DSP मोटरवे सक्कर ख़ालिद महमूद नवाज़, मोटरवे पुलिस जी मोबाइल एजुकेशन जी ऑफिसर इंस्पेक्टर सलाहुद्दीन ऐं मोहम्मद परवेज़ ॾहर सां गॾिजी नेशनल हाईवे ते सफ़र कंदड़ मुख़्तलिफ़ कंपनी जे आयल टेंकरन जे ड्राइवरन खे क़ोहेड़ी ऐं बरसात जहिड़ी मौसम में महतात ड्राइविंग करण ऐं ट्रैफिक कानून ते अमल करण बाबति आगाही ॾींदे ॿुधायो त क़ोहेड़ी ऐं बरसात जहिड़ी मौसम में बाहि जे मादे जी सप्लाई दौरान लापरवाही सां ड्राइविंग सबबि ख़तरनाक रोड हादसा रौनुमा थी सघनि था। मोटरवे पुलिस पूरे पाकिस्तान में रोड हादसनि ते कंट्रोल करण लाइ मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते ड्राइवरनि खे ट्रैफिक कानून बाबति आगाही ॾेई रही आहे। ब्रीफिंग दौरान ड्राइवरनि खे ॿुधायो वियो त ड्राइवरनि जो फिट न हुअण रोड हादसनि जो बुनियादी सबबु आहे, जॾहिं त ऑयल टैंकर जो आलमी मयार मूजिबि हुअण ज़रूरी आहे, जंहिं सां रोड हादसनि खां बची सघिजे थो। ब्रीफिंग दौरान ड्राइवरनि खे आगाह कयो वियो त हू कंहिं बि हादसे जी सूरत में या मदद लाइ मोटरवे पुलिस जी हेल्पलाइन 130 ऐं NHMP हमसफ़र ऐप ज़रिए मोटरवे पुलिस जूं फौरी ख़िदमतूं हासिल करे सघनि था। यादि रहे त मोटरवे पुलिस तरफ़ां ख़ासि तौर बरसात ऐं क़ोहेड़ी जे मौसम में रोड हादसनि खां बचाव लाइ ब्रीफिंग जो सिलसिलो जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।